जबरा रब बानन ते तुझी कावण की अठही सगंदी हो करीम असांजी हिया चमड़ी हिक चिणे गबिकान सही सगंदी ओ बाज भरा रब बानन ते हो तुझी तो जखवारी बाग अखा हो गिन बाग बियाग पना हगुरी तुझी तो जखवारी बाग अखा हिन बाग बियाग पना हगुरी तपो केड़ी तरह तुझी दो जख्मे इंसान जी ज़ात रही सगंदी तपो केड़ी तरह तुझी दो ज़ख्मे इंसान जी ज़ात रही सगंदी ओ बाज भरा रब बानन ते हो अड़ियूं तस्वीरूं ठाहे त्यार करे वरी बेपरवाह पोसाड़ी दे अड़ियूं तस्वीरूं ठाहे त्यार करे वरी बेपरवाह पोसाड़ी दे मुजरिम जे मथा साड़न जी सज़ा जे माफ़ करे तलही सगंदी मुजरिम जे मथा साड़न जी सज़ा जे माफ़ करे तलही सगंदी ओ बाज भरा रब बानन ते हो मौला तू भी हुजी मोहम्मद भी हुजे असा पोए बिन धणे का थी निकरो मौला तू भी हुजी मोहम्मद भी हुजे असा पोए बिन धणे का थी निकरो बकरी महुजन कैदी भी हुजो बकरी महुजन कैदी भी हुजो तोखे गाल वणे त ठगी सगंदी ओ बाज भरा रब बानन ते ओ बाज भरा रब बानन ते तुझी कावड़ की अठगी सगंदी हो करीम असांजी ये चमड़ी। माशाअल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलामु अलैकुम। सबाबड़ो इफ्तार ट्रांसमिशन में तव्हां सभिनी खे भलीकार करे थी। रहमते रमज़ान प्रोग्राम लाइव तव्हां ॾिसंदा आहियो रोज़ानो आवाज़ टीवी ते। असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। लाइफ बॉय शैम्पू तव्हांजे वारनि खे बणाए थो मज़बूत ऐं हिन में खोड़ सारा फ्लेवर्स बि आहिनि, सो लाइफ बॉय शैम्पू इस्तेमालु करियो। नाज़रीन, रहमते रमज़ान जे ख़ुसूसी प्रोग्राम आवाज़ टीवी ते असां सां गॾु बहितरीन महिमान हमेशह असांजी कोशिशि हूंदी आहे, आवाज़ टीवी जी कोशिशि आहे, असांजे डायरेक्टर जी, असांजे प्रोग्राम मैनेजर जी कोशिशि हूंदी आहे त बहितर खां बहितरीन महिमाननि खे असीं पंहिंजे मंच ते मधु कयूं, उन्हनि खे दावत ॾियूं ऐं उन्हनि सां खोड़ सारियूं कचहरियूं कयूं। सिर्फ़ु न रमज़ान जे बाबरकत महीने जे हवाले सां, बल्कि उन्हनि जी ज़िंदगी जी रोशनी, उन्हनि जी ज़िंदगी में जेके मसला मसाइल उहे कीअं हल थिया उन्हनि खां बि पुछणु घुरिजनि। इन सां का न का असांखे राह मिले थी, का न का सम्झाणी मिले थी, छो त हर इंसान जी ज़िंदगी जो फ़लसफ़ो पंहिंजो हुजे थो। पर असां इहा कोशिशि कंदा आहियूं त असां पंहिंजी ज़िंदगी थोरी घणी मुख़्तसरनि चेंज थिए, बिल्कुलु कंदा आहियूं, हर इंसानु कंदो आहे, हर इंसानु चाहींदो बि त असांजी ज़िंदगी चेंज थिए। केतिरियूं न कोशिशूं कंदा आहियूं असीं पंहिंजी ज़िंदगी खे चेंज करण लाइ, या वरी का दुख को तकलीफ़ का अची वञे
उनखे ख़तमु करण लाइ असीं केतिरियूं न कोशिशूं करे छॾींदा आहियूं। हिकिड़ी कोशिश, हिकिड़ी जेका वाहिद कोशिश आहे, उहा शायदि असीं किथे न किथे मिस करे वेहंदा आहियूं। ऐं अलाह तॾहिं असांखे यादि ईंदो आहे जॾहिं असांजे मथां का अहिड़ी मुसीबत अची वञे या असांजो कोई कमु किथे फासी पवे, त ई असांखे अलाह यादि ईंदो आहे। ऐं असांखे यादि ईंदी आहे दुआ, दुआ करणु। बिल्कुलु नाज़रीन, दुआ अॼु असांजो मौज़ू आहे प्रोग्राम जो। ऐं दुआ चइजे छा खे थो, एक्चुअली दुआ आहे छा? अलाह पाक खां असीं रहमत घुरूं था, मग़फ़िरत घुरूं था। रमज़ान अल मुबारक जे महीने में न, हूअं आम ॾींहंनि में बि असीं दुआ घुरंदा आहियूं, असीं पंहिंजा हथ खणंदा आहियूं। असीं त अलाह खां घुरूं था त असांखे अलाह ॾिए थो, पर अलाह उन्हनि खे बि ॾींदो आहे जेके अलाह खां न घुरंदा आहिनि। फ़िरौन खे बि अलाह पाक ॾिनो, ऐं केतिरो ॾिनो तव्हां सभिनी जे साम्हूं आहे। खोड़ सारियूं मिसालूं असांजे साम्हूं आहिनि। हिकिड़ा घुरनि था त ॾिए थो, हिकिड़ा नथा घुरनि त बि ॾिए थो, ऐं हिकिड़ा वरी जेके ख़ुदा जी ज़ात खां वाक़िफ़ ई न आहिनि, ख़ुदा उन्हनि खे बि ॾिए थो, छो त हू ख़ुदा आहे, ख़ुदा जी ज़ात आहे। दुआ आहे छा? दुआ सिर्फ़ु घुरण जी हद ताईं असांखे ख़बर आहे त असीं घुरंदासीं ख़ुदा ॾींदो, पर दुआ यकीन ऐं कामिल जी उहा मंज़िल आहे जेका इंसान खे सम्झ में शायदि नथी अचे। यानी कि असीं जंहिं हस्ती खां घुरूं था, उहा हस्ती ॾियण जे लाइक़ु आहे, उहा ई असांखे ॾिए थी, उहा ई असांखे नवाज़े थी। इन यकीन खे चइबो आहे दुआ। ऐं दुआ में जॾहिं वसीलो शामिलु थी वञे, क़ुरान पाक में बि इरशाद आहे, असीं पंहिंजे उलमा खां बि इन हवाले सां पुछंदासीं ज़रूरु, त क़ुरान में बि आहे त ख़ुदा फ़रमाए थो त मूं ताईं पहुचण लाइ तव्हांखे बहितरीन मज़बूत वसीलो तलाश करणु खपे। यानी कि ख़ुदा ताईं पहुचणो आहे त असांखे को न को वसीलो, यानी कि असांखे वसीले जी ज़रूरत आहे। ऐं इन दुआ में अगरि वसीलो शामिलु थी वञे अहले बैत जो, इन दुआ में वसीलो शामिलु थी वञे असांजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो, त उहा दुआ कॾहिं बि रद्द न थींदी। दुआ पीमा जी बि रद्द नथी थिए। दुआ आहे छा? अॼु असीं इन मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं पंहिंजे उलमाउनि सां। असां वटि बहितरीन महिमान बि मौजूदु आहिनि। असांजा सिंध जा लेजेंड सीनियर अदाकार लतीफ़ मुनो साहब जन, जेके हिन फ़ानी दुनिया मां हलिया विया आहिनि असां खां छॾाए, पर उन्हनि जो कमु अॼु ॾींहं ताईं असां सभिनी खे यादि आहे, सिंध वासियुनि खे यादि आहे। ऐं उन्हनि जो कमु हमेशह ज़िंदा रहंदो, छो त इहे असांजा स्टार, इहे असांजा लेजेंडरी आर्टिस्ट कॾहिं बि फ़ना न आहिनि थियण वारा, उन्हनि जो कमु फ़ना न आहे थियण वारो। उन्हनि खे हमेशह यादि रखियो वेंदो, उन्हनि जो नालो सुठे लफ़्ज़नि में खयो वेंदो। अॼु उन्हनि जा फ़र्ज़ंद असां सां गॾु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। वक़ार लतीफ़ मुनो साहब, जेके पाण बि बहितरीन आर्टिस्ट आहिनि। अस्सलाम वालेकुम, कैसे हैं आप? शुक्र है, आपकी दुआ है, माशाल्लाह। थैंक यू सो मच, आप प्रोग्राम में आए। थैंक यू, आपको भी आपने बुलाया, माशाल्लाह। बहितरीन। अच्छा नाज़रीन, असां सां ॿिया बहितरीन महिमान तमामु परे खां आया आहिनि, ऐं बहितरीन आवाज़ जा मालिक, बहितरीन अंदाज़ जा मालिक। तव्हां उन्हनि जी आवाज़ में हमद बि ॿुधी। मोहम्मद हुसैन साहब जन अॼु असां सां मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत सही आहे? असां सां ॿिया बहितरीन महिमान, बहितरीन स्कॉलर, मशहद में पढ़नि था, पढ़ाइनि था, ऐं अहिड़ा स्कॉलर जिन जी असांखे ज़रूरत हुजे थी। ख़ासि करे ही जेके ॾींहं आहिनि जिन में असांखे बि खोड़ सारी तालीम जी ज़रूरत हुजे थी। मौलाना गुल हसन मशदी साहब जन असां सां गॾु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम, यानी मदद, कीअं आहियो? खैरियत, अल्हम्दुलिल्लाह। जी नाज़रीन, असीं पंहिंजे ॻाल्हियुनि जी शुरूआति कंदासीं। दुआ जे हवाले सां मां ज़रूरु मौलाना साहब जन खां पुछणु चाहींदमि, दुआ छा आहे? औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला खैरि खल्क़िही मुहम्मदन अल मुस्तफ़ा व आलिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन, अम्मा बाद, फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, उदऊनी अस्तजिब लकुम। ख़ालिक़ काइनात जा लख एहसान, करोड़नि करम जंहिं असांखे रमज़ान जहिड़ो अज़ीम महीनो ॾिनो, ऐं उन महीने में असांखे मग़फ़िरत जे लिहाज़ सां, रहमत जे लिहाज़ सां, बख़्शिश जे लिहाज़ सां नवाज़ियो आहे। उन महीने में दुआ करण जो हुकुम ॾिनो आहे, जीअं क़ुरान मजीद जी आयत मूं तव्हांजे साम्हूं पढ़ी, उदऊनी अस्तजिब लकुम। ख़ालिक़ काइनात पाक परवरदिगार क़ुरान मजीद में इरशाद फ़रमाए थो, मूंखां दुआ घुरो, मां तव्हांजी दुआ क़बूल करण वारो। सुभान अल्लाह। दुआ चए थो मूंखां घुरो, क़बूल मां कंदुसि, इन में कोई शक कोन्हे को। केतिरो इंसानु गुनाहगार छो न हुजे, केतिरो इंसानु ऐबदार छो न हुजे, लेकिन ख़ालिक़ जो दर हमेशह जेको आहे उहो खुलियल आहे। ऐं दुआ न घुरणु तकब्बुर जो सबबु आहे। अल्लाह दुआ चइबो ई उनखे आहे, आजिज़ी खे, इनकिसारी खे चइबो आहे दुआ।
यानी इंसान दुआ तॾहिं घुरंदो आहे जॾहिं इंसान परेशान हूंदो आहे, मुस्तरब हूंदो आहे, कंहिं मुश्किल में हूंदो आहे, त उन वक़्तु दुआ घुरंदो आहे। जेको इंसान पंहिंजी मुश्किल में परेशानी में दुआ न घुरे, सम्झो उहो तकबुर करे थो, ऐं तकबुर जेको आहे ख़ुदा खे पसंदि कोन्हे को। दुआ नालो ई आजिज़ी जो आहे। सुभान अल्लाह। ख़ालिक़ फरमाए थो मूंखां दुआ घुरो, मां तव्हांजी दुआ क़बूल कंदुसि। रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था दुआ इबादत जो मग़ज़ आहे। सुभान अल्लाह। यानी इंसान इबादत करे थो, नमाज़ पढ़े थो, रोज़ा रखे थो, हज करे थो, ज़कात ॾिए थो, ख़ुम ॾिए थो, जेकॾहिं दुआ नथो घुरे, हिकिड़ो इंसान नमाज़ पढ़े थो, नमाज़ पढ़ी छॾे, उन खां बाद में ख़ालिक़ का बि शइ दुआ नथो घुरे, त उहा इबादत इंसान जे मुंहुं ते हणी थी वञे, अल्लाहु अकबर। उहा इंसान जी इबादत क़बूल नथी कई वञे। जॾहिं इंसान पंहिंजी आजिज़ी इनकिसारी ख़ुदा जी बारगाह में पेश न कंदो त इंसान कीअं सुधरंदो, इंसान पंहिंजे गुनाहनि खे कीअं बयानु। ख़ालिक़ फरमाए थो तूं पंहिंजे गुनाहनि खे बयानु कर मुंहिंजे साम्हूं। ऐं रमज़ान मुबारक हिकु अहिड़ो महीनो आहे जंहिं महीने में इंसान खे अल्लाह हिकु अहिड़ो मौक़ो ॾिनो आहे पंहिंजे गुनाहनि जे बख़्शिश जे लिहाज़ सां ऐं पंहिंजे ख़ताउनि जे बख़्शिश जे लिहाज़ सां अहिड़ो ॿियो को महीनो कोन्हे को। वाहिद महीनो माह मुबारक रमज़ान आहे जंहिंमें अल्लाह दुआ करण जो हुकुम बि वधीक ॾिनो आहे ऐं दुआ क़बूल करण जी शर्त बि ख़ुदावंद आलम माह मुबारक रमज़ान जी आहे। जेतिरी तव्हां मूंखां दुआ घुरो त मां तव्हांजे ते दुआ कयां। लेकिन हिकु इंसान हूंदा आहिनि दुआ घुरंदा आहिनि, मिसाल जेको आहे मूंखे अल्लाह साईं, छो जो दुआ घुरिजे पंहिंजी औकात मुताबिक़। ईअं न आहे जो इंसान दुआ घुरे थो या अल्लाह फलाणे वटि गाॾी आहे मूं वटि गाॾी कोन्हे, मूंखे बि गाॾी ॾियो, लेकिन ख़ालिक़ काइनात ॾिसे थो पियो, हू मालिक आहे, हू दिलनि जो राज़ ॼाणे थो पियो, इंसान खे ॾिसे थो पियो। जेकॾहिं मां ही शयुनि खे अता कंदुसि, इन जे लाइ कहिड़ी नुक़सानदेह आहे, कहिड़ी शइ फ़ाइदेमंद आहे, हू मालिक ॼाणे थो। दुआ ख़ुदा क़बूल करे थो। ज़ाहिरी लिहाज़ सां अगरि इनखे हिते दुनिया में गाॾी नथी मिले, बंगलो नथो मिले, का शइ अहिड़ी नथी मिले, लेकिन बरोज़े महशर क़यामत जॾहिं इन दुआ जो सिलो ज़रूर उनखे मिलंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ज़रूर उनखे दुआ जो कान सिलो मिलंदो। बसि दुआ नालो आहे आजिज़ी इनकिसारी जो। इंसान जेकॾहिं पंहिंजे गुनाहनि जो इक़रार कंदो ख़ालिक़ जी बारगाह में ऐं दुआ घुरंदो, यकीनन इंसान जेको आहे उन जा गुनाह बि बख़्शा वेंदा ऐं ख़ालिक़ जे बारगाह में उनजी तमामु दुआऊं हाजतूं जेके आहिनि क़बूल थींदियूं। सुभान अल्लाह। बेहतरीन मौलाना गुल हसन साहब जन फरमायो। वकार साहब, कैसा चल रहा है रमज़ान आपका? बस रोज़े ही चल रहे हैं जी। तो अभी सारी मसरूफियात छोड़कर खाली रोज़े ही हैं, नमाज़ें हैं और तरावी है। तरावी है। अच्छा, रूटीन चेंज हो जाती है, काम की रूटीन, उठने बैठने की रूटीन, क्या इस रूटीन को हम कंटिन्यू नहीं कर पाते हैं? क्यों? इसमें नींद पूरी नहीं होती। नींद की वजह से बंदा पूरा डिस्टर्ब हो जाता है। उठ रहा है, सो रहा है, उठ रहा है, सो रहा है, सहरी में, फिर तरावी के बाद, फिर अफ्तारी से पहले, तो पूरी रूटीन इससे पूरी डिस्टर्ब हो जाती है। और ऊपर से ऑफिस के जो टाइम होते हैं वो भी चेंज हो जाते हैं, बच्चों के स्कूल के टाइम वो भी चेंज हो जाते हैं, तो पूरा बंदा पूरा ही आगे पीछे हो जाता है। फिर हम ईद के बाद फिर आगे 2-4 दिन के बाद और पेट भी खराब हो जाता है उसके बाद। कभी पकौड़े, वो हमारी अपनी कोताही है, अपनी गलती है, अपनी गलती है। बिल्कुल। वकार साहब सां ॻाल्हियूं जारी रहंदियूं। नाज़रीन, वठूं था नंढड़ो ब्रेक, केॾांहुं न वञो, वापसि था अचो। भलीकार नाज़रीन, हिकु ॿीहर रहमत रमज़ान प्रोग्राम में असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। तलो जे लाइ चयो वञे थो त अमा तलो में पचाए असांखे सिहतमंद बणाए। तलो ते आहे माहिरुनि जो गुज़िरियल 70 सालनि खां पूरो भरोसो, जेको खाधे खे बणाए थो तमामु सुठो पचाइण में ऐं सिहतमंद बि। ऐं गॾोगॾु 70 सालनि खां तलो ॾींदो पियो अचे ग़िज़ाइत सां भरपूर खाधा। हिन रमज़ान पचायो तलो में मज़े जा खाधा, त जीअं तव्हांजा ॿार बि चवनि अमा तलो में पचाए असांखे सिहतमंद बणाए। ऐं हाणे मोहम्मद हुसैन साहब जन खां हिकु ॿी रिक्वेस्ट आहे त असांखे नात ॿुधाइनि पढ़ी करे, त पोइ वरी ॻाल्हियुनि जो सिलसिलो कंटिन्यू कयूं। बिस्मिल्लाह कयो। केड़ा दस्यां अरशाद, केड़ा दस्यां फरमान मां, केड़ा दस्यां अरशाद, केड़ा दस्यां फरमान मां। बस माह ही मुरसल जो प्यारो थो चवां रमज़ान मां। बस माह ही मुरसल जो प्यारो थो चवां रमज़ान मां। केड़ा दस्यां अरशाद, केड़ा दस्यां फरमान मां।
हिन माह जी रहमत त ॾिस बरकत त ॾिस रहमत त ॾिस हिन माह जी अज़मत त ॾिस बरकत त ॾिस रहमत त ॾिस हर हर चवां हर पढ़ा शाह हे मदीना शान मां हर हर पढ़ा हर ॾिसां शाह हे मदीना शान मां रमज़ान जो असली नज़ारो महबूब जे आ मुल्क में रमज़ान जो असली नज़ारो महबूब जे आ मुल्क में शल वञा हींअर ॾिसार बी सदो ऐवान मां शल वञा हींअर ॾिसार बी सदो ऐवान मां बस माह ही मुरसल जो प्यारो तो चवां रमज़ान मां केड़ा दस्यार शादों के दस्या फरमाना कुदरत दिनो आकादरी हुसैन तो फोही हसी कुदरत दिनो आकादरी हुसैन तो फोही हसी मकबूल दीवाने जो मां दिल सा पढ़ो दरमान मां मकबूल दीवाने जो दिल सा मां पढ़ो दरमान मां बस माह ही मुरसल जो प्यारो तो चवां रमज़ान मां केड़ा दस्यार शादों के दस्या फरमान मां माशाअल्लाह सुभान अल्लाह बहितरीन नात आहे इन नात ॿुधण खां पोइ असीं सवालनि जवाबनि जो सिलसिलो कंदासीं शुरू पर नंढड़ो ब्रेक था वठूं केॾा न वञो नंढड़ी साई खां पोइ वापसि था अचूं ॿीहर भलीकार रहमत रमज़ान प्रोग्राम में असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल हमदर्द रूह अफ़ज़ा टपाल मेज़बान जश्न चमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू हमदर्द लाइ चयो वञे थो त हमदर्द तकरीबन 100 साल पुरानी कंपनी है पाकिस्तान के अर्ली डेज से हमदर्द हर घर का हिस्सा बना हुआ है मेडिसन सिरप और हेल्दी प्रोडक्ट के साथ हमदर्द ने नेचुरल हर्ब्स पर बेस्ड मेडिसिन्स बनाई और लोगों का ट्रस्ट और भी बिल्डअप किया जनरेशन से लोग हमदर्द पर भरोसा करते हैं और पूरी प्योरिटी और क्वालिटी के साथ हमदर्द अब तक हर घर की ज़ीनत बना हुआ है नाज़रीन प्रोग्राम में हिकु ॿिनि महिमान असां सां गॾु मौजूदु आहे महिमान जो तारीफ़ ज़रूरु कराईंदमि बहितरीन स्कॉलर आहिनि सलमा अख्तर कादरी साहिबा असांखे हिन वक़्तु जॉइन कयो आहे अस्सलाम वालेकुम कैसी हैं वालेकुम अस्सलाम अल्हम्दुलिल्लाह करम है अल्लाह का बहितरीन नाज़रीन असांजे दुआ जो सिलसिलो यानी कि दुआ जी फ़ज़ीलत दुआ जी अहमियत जे हवाले सां ॻाल्हायूं था छो न सलमा साहिबा का भी यही सवाल कजे दुआ की फ़जीलत और अहमियत तो बहुत सारी है बहुत ज़्यादा है लेकिन रमज़ानुल मुबारक का महीना शुरू होते ही दुआ की फ़जीलत और बढ़ जाती है क्या कहेंगी आप बिल्कुल सही कहा आपने कि रमज़ानुल मुबारक महीना ही इबादत और दुआओं का है खालिस रजब शाबान और रमज़ान तो हम शुरू करते हैं इस पर जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़ाउज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कि अल्लाह ताला ने ये 3 महीने इतने मुबारक बनाए हैं
कि रजब में हम बीज बोते हैं और शाबान में पानी देते हैं और रमज़ानुल मुबारक में खेती तैयार है, उसे काटना है। सुभान अल्लाह। और जब हम अल्लाह ताला से दुआ मांगते हैं, उसके आगे हम सर झुकाते हैं, सजदा करते हैं और रोज़ा रखते हैं। कलाम पाक इसी महीने में आया हमारे लिए। जी, अल्लाह ताला कितना करीम है, रहमान और रहीम है वो, कि हम किसी से जब मांगते हैं ना तो हम किस तरह से आजिज़ी से कहते हैं कि हमें ये चीज़ चाहिए, दे दो। जी, तो आप ये सोचो कि वो बुरा भी मान सकता है, लेकिन जब आप अपने रब्बे कायनात से तलब करते हैं, मांगते हैं, तो अल्लाह ताला खुश होते हैं कि ये मेरा बंदा मेरी तरफ आया और इसने मुझसे मांगा, तो वो हमें कई गुना ज़्यादा देता है। सुभान अल्लाह। तो एक जगह इरशाद होता है कि एक शख्स मस्जिद नबवी में बैठकर दुआ मांग रहा था, बड़ी खुश इसलूबी से, आजिज़ी से, कि या अल्लाह मैं तेरा बंदा हूँ, मैं तुझसे नहीं मांगूंगा तो किससे मांगूंगा, मैं तेरे पास नहीं जाऊंगा तो किसके पास जाऊंगा, या रब्बे कायनात तू ही तो देने वाला है। सुभान अल्लाह। तो हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ फरमा थे, आप इसको देख रहे थे, तो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने सहाबा किराम को आवाज़ दी और कहा कि जाओ इससे कहो कि तुम्हारी दुआ कबूल हो गई। सुभान अल्लाह। तो अल्लाह ताला से ऐसे मांगो, आजिज़ी से मांगो। ये नहीं कि हम नमाज़ पढ़ रहे हैं और दुआ के लिए हाथ भी हमने फैलाए हुए और हमारा ध्यान कहीं और है, ये नहीं होना चाहिए ना। जब ये महसूस करो कि हम मांग किससे रहे हैं, जी, जो रब्बे कायनात है। एक जगह और इरशाद होता है, सही मुस्लिम की है ये, कि हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ फरमाए हैं, दुआ मांग रहे हैं, तो हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा इरशाद फरमाती हैं, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआन, फिर फरमाती हैं दुआ, तो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाते हैं सुम्मत दुआ, सुम्मत दुआ, यानी आपने दुआ मांगी, फिर दुआ मांगी, फिर दुआ मांगी, बार बार दुआ मांगी। सही। तो अल्लाह ताला को पुकारे जाओ, पुकारे जाओ, क्योंकि हम उसके बंदे हैं, उसने हमें पैदा किया है, बेशक वो हमारी शहरक से भी ज़्यादा करीब है। हमें ऐसी इबादत करना चाहिए ना। आजकल तो एक वक्त ऐसा आएगा, इरशाद होता है कि जब दुआ से ही काम चलेगा। अब आज का आप माहौल देखें जी, कि हादसात हो रहे हैं, बिल्कुल बिल्कुल, सही कहा कितनी आपने। वबाएं फैल जाती हैं, कितनी बलाएं आ जाती हैं, एकदम हमलावर हो जाती हैं। तो वहाँ क्या होता है, सिर्फ अल्लाह ही की तो मदद आती है, अल्लाह ताला ही की मदद आती है। अगर हम सोचें कि हमारे पास दौलत है और हमारे पास गरूर है, हुस्न वहाँ है, कुछ काम नहीं आता। जायदाद है, वहाँ कुछ काम नहीं होता। जी, बाखुदा अल्लाह से जब हम मांगते हैं ना, तो वही हमारी सुनते हैं। और आज कल का जो दौर चल रहा है ना, हादसात का, बलाइयों का, वबाओं का, तो उसमें हम हर चीज़ से बचने के लिए अपने रब से रुजू करते हैं और अपने रब से मांगते हैं। जब हम नमाज़ पढ़ते हैं, हमारे दिल में ख्यालात आ रहे होते हैं, हमें ये काम करना है, हमने ये नहीं किया, ये शैतान वसवसे लाता है, शैतान। जी, तो उसने तो कहा है ना कि अल्लाह ताला से कि मैं तेरे बंदों को बहकाऊंगा, वरगलाऊंगा, लेकिन अल्लाह ताला ने फरमाया कि जो मेरे मुसलमान मोमिन बंदे होंगे वो मेरी राह से नहीं हटेंगे। जा तू उसे जितना भी बहका के देख ले, वरगला के देख ले। तो वो अपनी कोशिश कर रहा है और हमें अपनी कोशिश करना चाहिए। बेहतरीन बेहतरीन, बिल्कुल हमें अपनी कोशिश करनी चाहिए, पर हमें अपने बच्चों को भी सिखाना चाहिए। वकार सिखाना साहब, चाहिए, जैसे सिखाना चाहिए। हम बच्चे थे तो हम दस्तरखान पे बैठते थे, हमें पता था रमज़ान की फजीलत का, हमें बताया जाता था। आप क्या समझते हैं, जैसे आपने अपना बचपन गुजारा अपने वालिद साहब के साथ, इतने बेहतरीन आर्टिस्ट थे, क्या क्या सिखाते थे आपको? हर चीज़, नमाज भी उन्होंने सिखाया, पाबंदी के साथ पढ़ना भी सिखाया। पहले प्यार से समझाते थे, फिर सख्ती भी करते थे। दुनिया की नज़र में वो कॉमेडियन थे, लेकिन नमाज के मामले में या इस्लाम के मामले में वो कंप्रोमाइज़ नहीं करते थे। और साथ हम लोग, अब 6 साल हो गए हमसे बिछड़े उनको, तो अब दस्तरखान तो वैसे ही उनकी जगह बिल्कुल सन्नाटे वाली लगती है, बस सोनी सोनी सी लगती है। तो सहरी में भी साथ करते थे, हमारे साथ सहरी करते थे, अफ्तारी भी होती थी, साथ होती थी, तरावी में भी हम साथ जाते थे। सुभान अल्लाह। यहाँ तक कि ईद की नमाज भी बाबा के साथ ही मैं जाता था, और साथ ही हमारी अफ्तारी सहरी सब 6 साल हो गए। अब सोना सोना है, क्या करें। बिल्कुल। और हमारे डायरेक्टर साहब ने भी बताया, अमजद साहब ने, कि लास्ट टाइम उन्होंने देखा कि वो ऐसे जिक्र कर रहे थे जैसे खुदा उनके सामने हो। माशाल्लाह, वो महीने के अंदर वो कुरान शरीफ उनका ख़त्म ज़रूर होता था, और ताज खुद भी पढ़ते थे, हम पूरे घर वालों को भी पढ़वाते थे। माशाल्लाह, उनकी खैर और बरकत से हम लोग चल रहे थे, और अल्लाह का शुक्र है अभी माशाल्लाह हम सारे सेट हैं अपनी जगहों पर। वकार साहब, यही तरबियत
क्या हमें अपने बच्चों को भी देनी चाहिए? कि हम अपने बच्चों को आजकल थोड़ा सा साइड नहीं रखते कि नहीं ये अगर बिजी अपने काम में तो उसको छोड़ देना चाहिए? नहीं, पहले वो इस्लाम की तरफ राग़िब करें बच्चों को, फिर दूसरी चीज़ें भी उनको करें। सख्ती मतलब होनी चाहिए इस मामले में, क्योंकि आजकल के बच्चे तो बस मोबाइलों में लगे हुए हैं, सोशल मीडिया में लगे हुए हैं, लेकिन इस्लाम की तरफ भी होना चाहिए। मस्जिदें भी आबाद होनी चाहिए, रोज़े भी होने चाहिए। रोज़े भी आजकल भी लोग बस दिखावे के तौर पे रोज़े रखे जा रहे हैं। बिल्कुल सही कहा आपने, बिल्कुल सही कहा अल्लाह सबको आपने। हिदायत दे बस। बिल्कुल, अल्लाह सबको हिदायत दे। और आजकल तो क्लिप्स भी बहुत वायरल हो रहे हैं। हमारी जो पुलिस है बहुत अच्छा काम कर रही है। जो ऐसे लोग आए हुए हैं कराची में, ख़ास करे घुरण वारा ऐं खसण वारा माण्हू आहे जेके क़ाबिल क़बूल नथा कया वञनि ऐं ख़ासि करे उन्हनि जे लाइ कुझु अहिड़े दीन बि नाहे फरमायो त अहिड़नि माण्हुनि खे जेके हटा खटा सही आहिनि, पंहिंजे चार बाज़ू पंजे नूर सां घुमनि था, तव्हां उन्हनि खे वज़ीफ़ा ज़क़्वात ख़ैरात ॾियो, बजाए इन्हनि जे जेके सफ़ेद पोश माण्हू आहिनि जेके घुरी नथा सघनि तव्हां खां, जेके तव्हांजे आसपास में बि आहिनि, फैमिलीज़ में बि आहिनि, उन्हनि खे जो ख़ुदारा अहिड़नि माण्हुनि खां अवॉइड कयो, उन्हनि खे ॾियण खां अवॉइड कयो। तव्हां इहा ज़क़्वात इहा ख़ैरात उन्हनि माण्हुनि खे ॾियो जिन खे हिन वक़्तु ज़रूरत आहे। मौलाना साहब, दुआ जी ॻाल्हि कंदा आहियूं, असीं दुआ हमेशह कंदा आहियूं, ऐं हाणे त ॾिठो वियो आहे इहो त सिर्फ़ु असां दुआ पंहिंजे लाइ था कयूं, ख़ुदा मूंखे हीअ बि शइ ॾे, मूंखे हीअ बि शइ ॾे, मुंहिंजे ॿार खे हीअ ॾे, मुंहिंजे भाउ खे पीउ खे, सिर्फ़ु पंहिंजे लाइ। ॿियनि जे लाइ दुआ करणु केतिरी ज़रूरी आहे? बिल्कुलु, रवायात में इहो ई मिले थो त दुआ जेका आहे पंहिंजे घुरण खां पहिरियों ॿिए जे लाइ दुआ घुरो। जीअं बीबी फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा, इमाम हसन अलैहिस्सलाम जी हिकु रवायत मिले थी, सैयदा हिकु दफ़ा मुसल्ले ते वेठी हुई, दुआ घुरे पई, त इमाम हसन अलैहिस्सलाम ॾिसनि पिया। मौला जीअं ई ॾिसनि पिया त अम्मा जेका आहे दुआ घुरे थी, पहिरियां पाड़े वारा, पहिरियां जेके आहिनि उहे अज़ीज़ वारा, पहिरियां जेके आहिनि उहे सभिनि ॿियनि जे लाइ दुआ घुरे, आख़िर में जेको आहिनि पंहिंजे लाइ दुआ घुरे। त इमाम हसन अची क़रीब अचनि त अम्मा तव्हां जेको आहिनि पहिरियां दुआ घुरी आहे पाड़े वारनि जे लाइ, ॿियनि जे लाइ दुआ घुरी आहे, पंहिंजे लाइ पहिरियां दुआ छो न घुरियो? साइण फरमाए थी पुट दुआ हमेशह घुरिजे त पहिरियां जेको आहिनि पाड़े वारनि जे लाइ, ॿियनि जे लाइ घुरिजे, बाद में जेको आहे पंहिंजे लाइ तव्हां दुआ घुरो। इहो अमल कंहिं असांखे ॾसियो आहे त दुआ जॾहिं बि तव्हां घुरो पंहिंजे लाइ पहिरियां न घुरो, बल्कि ॿिए जे लाइ दुआ घुरो। छो? इन करे थी सघे थो उन ॿिए जे सदके में असांजी दुआ जेका आहिनि उहा क़बूल थी वञे। इहो कंहिं दर्स ॾिनो आहे असांखे, इहो असांखे मोहम्मद आले मोहम्मद ऐं सैयदा जे घर मां असांखे इहो दर्स मिलियो आहे, मासूमीन जे हस्तनि मां। तरीक़े दुआ इहा आहे त पहिरियां जेको आहिनि तव्हां पंहिंजे रिश्तेदारनि जे लाइ, पंहिंजे अज़ीज़ अक़ारिब जे लाइ, ॿियनि जे लाइ दुआ घुरो, ऐं बाद में जेको आहिनि उहो तव्हां पंहिंजे लाइ दुआ घुरो। छो जो दुआ हिकु अहिड़ी अहमियत रखे थी इस्लाम में, जेकॾहिं इंसानु दुआ खां बग़ैर को बि इबादत करे, का बि इबादत करे, उनजी इबादत जेका आहिनि उहा हुनजे मां सवेरे ताईं चए थो, उहा दुआ जेका आहे उहा इबादत जेका हुनजे मुंहं ते हई थी वञे। बल्कि दुआ जी एॾी अहमियत आहे, इंसानु केतिरो बि गुनाहगार छो न हुजे, ख़ताकार छो न हुजे, दुआ हिकु आजिज़ी जो नालो आहे। जीअं रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर जो हिकु शख़्स मिले थो, इन खां वधीक कोई गुनाहगार कोन हुयो। हिकु शख़्स आहे जेको गुनाहगार आहे, एतिरो गुनाहगार आहे, अंसार जे क़बीले मंझां हिकु औरत जेका आहे उहा इंतकाल करे वई। मां तव्हांखे ॾसां गुनाहगार केतिरो हुयो, इनजी दुआ कीअं थी क़बूल थिए। एतिरो गुनाहगार हुयो जो को बि मरी वेंदो हो शख़्स, उनजो खफ़न वञी चोरी कंदो हुयो। अल्लाह अकबर। हिकु दफ़ा अंसार जी का औरत जेका आहे उहा इंतकाल करे वई, उन जेका जो खफ़न चोरी कयो, एतिरो गुनाह में मुब्तला थियो उहो जो उन मैयत मंझां आवाज़ आयो तो अहिड़ो अज़ीम गुनाह कयो आहे जंहिंजी का बि बख़्शिश कोन्हे का। अल्लाह अकबर। अल्लाह, पोइ उनजी बख़्शिश कीअं थी? मौलाना गुल हसन साहब, मां तव्हांखे रोकींदमि हिते ज़रूरु, ही ॻाल्हि ही किस्सो ज़रूरु पूरो कंदासीं। नाज़रीन, वठूं था नंढड़ो ब्रेक, केॾांहुं न वञिजो, वापसि था अचो। बरिका नाज़रीन, रहमत रमज़ान प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया आहियो लाइव आवाज़ टीवी ते। असांजा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़सा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय। जी नाज़रीन, ॻाल्हियुनि जो सिलसिलो कंदासीं कंटिन्यू। मौलाना गुल हसन मशदी साहब जन वाक़ियो बयानु फ़रमाइनि पिया त हिकिड़े गुनाहगार शख़्स, एतिरो गुनाहगार शख़्स हो, उनजी दुआ कीअं क़बूल थी? जी, गुनाहगार एतिरो त अज़ीम, एतिरो त वॾो गुनाह कयो हुयईं जो गुनाह करे रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मस्जिद नबी में तशरीफ़ वेठा हुया, पंहिंजा असहाब सगोरनि सां जेको आहिनि उहो कचहरी कनि पिया। जीअं ई हर सलमान फ़ारसी दरवाज़े ते आयो, ॾिठे हिकिड़ो शख़्स आहे, रोए थो पियो, निदामत करे थो पियो, आओ बुका करे थो पियो, ऐं चए थो पियो मां हिकु वॾो गुनाह कयो आहे। त
त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में सलमान चवनि था या रसूल अल्लाह हिकिड़ो शख़्स आहे जेको मस्जिद नबी दरवाज़े ते आहो बुका करे थो पियो, छा हुनखे मस्जिद में घुरायां मां? जीअं ई मस्जिद में अचे थो रसूल ख़ुदा पंहिंजे असहाबनि खे छॾे करे जॾहिं उन ॾे निगाह करे थो छा ॾिसे थो, चई फ़ौरन हिन खे मुंहिंजी दरबार मां ॿाहिरि कढो। अल्लाह एतिरो अज़ीम गुनाह, रहमतुल आलमीन नबी आहे, रसूल ख़ुदा जी बारगाह में आयो आहे, लेकिन गुनाह हुनजो एतिरो आहे जो रसूल ख़ुदा फरमाइनि था त हिन खे जेको आहे मुंहिंजी दरबार मां जल्दी ॿाहिरि कढो, थी सघे थो इन जे करे असांजे मथां अज़ाब जेको आहे उहो नाज़िल न अल्लाह थिए। अकबर। हाणे जॾहिं हे रसूल ख़ुदा जी दरबार मां ॿाहिरि निकितो, जॾहिं हाणे काॾे हे घर न वियो, छो जो पंहिंजे गुनाह ते हिन नदामत कई आहे। हाणे चए थो मुंहिंजी बख़्शिश कोन थींदी, मुंहिंजी तौबा कोन थींदी। हाणे काॾे वियो हे पंहिंजे घर जी तरफ़ न वियो, बल्कि मदीने जे पहाड़ुनि ॾे रुख कई, मदीने जे पहाड़ुनि ॾे वियो। रवायतुनि में जुमिला मिलनि था, एतिरी हिन तौबा कई, एतिरी जेकॾहिं ख़ुदा जी बारगाह में दुआ कई जो हिन जे हॾियुनि जो गोश्त जेको आहे उहो ख़तमु थी वियो, अल्लाह हॾियुनि जो गोश्त ख़तमु थी वियो। एतिरी हिन तौबा, एतिरी जेको आहिनि उहो इन गुनाह जे करे हिन खे अलाह साईं जेको आहे न चयो त जेकॾहिं तूं पंहिंजी तौबा न कंदे हेॾे लिहाज़ तुंहिंजी तौबा क़बूल कोन थींदी। हाणे छा थियो, उन खां बाद में जॾहिं इन तौबा कई, एतिरी जेको आहे न हिन खे तकलीफ़ खां बाद में हाणे चए थो रसूल ख़ुदा पंहिंजे कंहिं असहाब खे मोकिलनि था, वञ उनखे बिशारत ॾे त अलाह तुंहिंजो गुनाह जेको आहे उहो माफ़ु कयो आहे। तूं जेको आहे ख़ुदा जी बारगाह में पंहिंजा घर, पंहिंजा जेके आहिनि शहर छॾे करे ऋण पट में वञी करे जेको आहे ख़ुदा खे सॼो अथई, ख़ुदा खे जेको आहे पुकारियो अथई, दुआ कई अथई, तौबा कई अथई, तुंहिंजी ख़ुदा दुआ बि क़बूल कई आहे, ख़ुदा तौबा बि जेका आहे उहा क़बूल कई आहे। सुभान अल्लाह। हो चए थो मां न, जेसि ताईं जंहिं दरबार मंझां रसूल ख़ुदा जे दरबार मां मां जेको आहे ख़ाली मोटा, ख़ुदि रसूल ख़ुदा अचनि ऐं मूंखे जेको आहे अची बिशारत ॾियनि। हाणे छा थो थिए, रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अचनि था उन जेको गुनाहगार आसी शख़्स हुयो ऐं उनखे बिशारत ॾियनि था अची, जेको ख़ुदा जी बारगाह में सची दिलि सां तौबा करे थो ऐं दुआ घुरे थो, ख़ुदा रहमतुल आलमीन उन ते रहमत बि नाज़िल करे थो ऐं ख़ुदा उनजी दुआ बि जेको आहे उहो क़बूल करे थो। सुभान अल्लाह। ऐं अचनि था रसूल ख़ुदा उनखे वठी करे मस्जिद नबवी में। उन खां बाद में उहो शख़्स एतिरो मुतक़ी, एतिरो परहेज़गार थी थो वञे जो उहो शख़्स उन शख़्स जे हथों अगरि कंहिंखे कोई शख़्स खे पाणी पढ़े थो ॾियो त उनखे शिफ़ा मिली थी वञे, अगरि कंहिंखे का शइ दुआ करे थो ॾियो त उनखे शिफ़ा मिली थी वञे। यानी तौबा जो ऐं दुआ जो एतिरो असरु आहे जो इंसान सची माना में दुआ घुरे ऐं तौबा करे तो ख़ुदावंद आलम उन जे हथ में शिफ़ा ॾेई थो। सुभान अल्लाह। मौलाना गुल हसन साहब बेहतरीन तमाम इरशाद फरमाया, एतिरो सुठो ख़ूबसूरत वाक़ियो ॿुधायो। ये माँ बाप की जो दुआ होती है, आपको भी बाबा दुआ करते थे, माँ अभी तक दुआ करती है, माशाल्लाह ये दुआ हमारे साथ हमेशा रहे तो क्या ना मौजा हो जाए। ये हमेशा ये उनकी वजह से ही आज हम इस मकाम पर हैं कि हम पूरे सेट हैं, पूरे घर में माशाल्लाह कोई हमें परेशानी नहीं, कोई तंगी नहीं, हर चीज़ ये माँ बाप की दुआ ही है। माँ बाप को जितना मतलब बंदा इज्जत करे, इतना ख्याल करे तो वही फलता फूलता है। बाकी अच्छा, माँ के लिए बाप के लिए भी दुआ का हुक्म है हमारे लिए। और बाबा हमारे जिंदा हयात थे तो वो बस दुआ ही दुआ, जब भी घर से आना तो दुआ का हाथ, घर से जाना तो दुआ का हाथ, रात को देर हो जाए तो फ़ोन करके वही पूछना, वहाँ के लिए दुआ खैर खैरियत से आओ, खैर खैरियत से जाओ। तो माँ बाप को खुश रखें तो माँ बाप से जन्नत आपको दुनिया में मिल जाएगी, बाकी आखिरत की ज़रूरत ही नहीं है आपको, दुनिया में आपको मिल जाएगी। जितने भी जिनके माँ बाप हयात हैं उनको यही दरख्वास्त है कि अपने माँ बाप की इज्जत करें, कदर करें और उनका ख्याल करें, ताकि आपको दुनिया में आप देखेंगे आपको दुनिया में हर चीज़ मिल जाएगी। दुआ वो करेंगे, फलेंगे फूलेंगे आप। बेहतरीन। सलमा अख्तर साहिबा, जैसे हम औरतें किसी की महफिल में जाते हैं, कहीं आप भी बहुत ज़्यादा महफिलों में जाती हैं, पढ़ाती हैं, पढ़ती हैं, देखती हैं, जाके ऑब्जर्व करती होंगी कि औरतों में ये ज़्यादा चीज़ पाई जाती है कि किसी के लिए दुआ करना वो खुद को शायद कमतर समझती हैं या फिर करना नहीं चाहती कि उनको हासिल हो जाएगा, हम पीछे रह जाएंगे। हम पीछे रह जाएंगे। क्या कहेंगी इस हवाले से? ये होता है ऐसा, जब भी मैं जाती हूँ माशाल्लाह बयान के लिए, एज़ अ नातख़ा भी जाती हूँ, मैं पूरा पढ़ती हूँ मिला शरीफ, तो मुझे जब दुआ का टाइम आता है ना तो ख़वातीन पूरा पर्चा लिख के देती हैं कि हमारे इस भाई के लिए, हमारी माँ के लिए, बाप के लिए, किसी की मग़फ़रत के लिए, किसी के रोज़गार में इजाफ़े के लिए, किसी के मतलब हर तरह के मसलों के लिए। वहाँ मैंने ये नहीं देखा कि कोई कह रहा होगा कि मैंने महफ़िल कराई, मैंने ख़र्चा किया, सब कुछ किया तो मैं कह दूँ सभी के लिए दुआ कर देना। सही। जबकि अभी बहुत प्यारा मौलाना साहब ने ज़िक्र किया ख़ातून जन्नत हज़रत फ़ातिमा ज़हरा अलैहिस्सलाम, में क़ुरबान जाऊँ आपके कि जो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सहाबज़ादी हैं,
हज़रत अली करम अल्लाह वजहो की ज़ौजा हैं बेशक। और हज़रत इमाम हसन हुसैन की वालदा हाय हैं, हाय। है ना, और खातून जन्नत हैं। जी। कितनी प्यारी है ना, हम उनके कदमों की धूल के बराबर भी नहीं है। बेशक मैं उनके कुर्बान जाऊं, वो इतनी नेक और अच्छी खातून, बेशक, औरतों वो के लिए राह निजात है। राह जी, निजात जी। हैं और एक नुस्खा है कि उन्हें देखकर हम सबक सीखें कि हम पढ़ें नमाज तो अपने बच्चे बच्चियों को साथ खड़ा करें। तो उसमें क्या होगा, हमारे बच्चों को ना शौक़ हो जाएगा कि हमारी अम्मी पढ़ रही है, हम पढ़ेंगे। अब बच्ची माएँ ही अगर मोबाइल में लगी हुई होंगी चीज़ों में, नेट पे सब कुछ, तो बच्चे भी वही कर रहे होंगे। जी। अब जब माँ नमाज़ पढ़ेगी और बच्चों को लेके पढ़ेगी तो अच्छा, इस बहुत अच्छा प्रोग्राम है। अल्लाह ताला हम सबको खैर व बरकत और तरक्कियों से नवाजे रब्बे करीम कि इस प्रोग्राम के ज़रिए हम ये अवेयरनेस पहुँचाएँगे ख़वातीन को कि बाखुदा अल्लाह के वास्ते वो ये चीज़ें छोड़ के और ख़ातून जन्नत हज़रत जनाब सैयदा फ़ातिमा ज़हरा अलैहिस्सलाम के नक्शे कदम पे चलने की कोशिशें करें। सुभान अल्लाह। ख़ुद भी खड़ी हो नमाज के लिए, बच्चों को भी खड़ा करें। और ये दुआएं हैं, अब बाज़ महफ़िलों में जैसे आपने ज़िक्र किया, ये वाकई ही में होता है जी। कि जब मैं दुआ करवाती हूँ तो मैं कहती हूँ कि भाई पहले दुरूद शरीफ, सूरह फातिहा, सूरह इखलास सब मिल के बाआवाज़ बुलंद पढ़ेंगे, और पढ़ती हैं ख़वातीन। मैं ऐसी ऐसी महफ़िलों में गई हूँ कि जहाँ मैंने कहा है कि दुआ के लिए हाथ बुलंद करना है और अपनी निगाहों को हथेलियों पर जमा लेना है, और अगर आंसुओं के 2 कतरे भी निकल जाएं तो शायद वही हमारी कबूलियत का और बख्शिश का सबब बन जाए। बेशक। तो बाज़ महफ़िलें मैंने ऐसी देखी हैं, लेकिन कहते हैं ना, जहाँ रहमान है वहाँ शैतान जी। है ना, जहाँ अच्छाई है वहाँ बुराई है। और कुछ लोग ऐसे हैं, कलाम पाक की आयत है ना सूरह बकरा, उसमें अल्लाह ताला ने इरशाद फरमाया ना कि कुछ लोग ऐसे होंगे कि जिनके दिलों पर अल्लाह की तरफ से कुफ्र लगा दिए गए हैं। उन्हें आप जितना भी अच्छा समझाएं, उन्हें आप जितनी आयतें खोल खोल के तर्जुमे सुना दें, आयतें बता दें, हदीस मुबारका बता दें, उन्हें औलिया इकराम के किस्से सुना दें, सब कुछ उन्हें मिसालें दे दें, लेकिन वो पता है क्या कहेंगे, बड़े आए बताने वाले, हमें तो ये सब पता था। जी। मैंने ऐसी भी ख़वातीन देखी, जबकि हर दुआ पे अल्लाहुम्मा आमीन कहना चाहिए। अल्लाहुम्मा आमीन, एक हमारी आमीन से सबका बेड़ा पार हो जाए। पता नहीं महफिल में या हम यहाँ भी बैठे हैं, ये भी एक महफिल ही सजी हुई है ना, कि यहाँ पर भी हम दुआ पढ़ रहे हैं, दुआ का जिक्र कर रहे हैं, और दिल में कोई भी अल्लाहुम्मा आमीन कह रहा है, तो पता नहीं कौन नेक है कौन। मैं तो कहती हूँ सबसे ज़्यादा गुनाहगार में हूँ। या अल्लाह मुझे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सदके, आपकी आल के सदके नेकों में शामिल फरमा दीजिए, मुझे मेरी इबादतों को कबूल फरमा लीजिए, और साथ में अल्लाह कुल जहाँ पे अपनी नजर करम फरमा दे, है ना। तो ये एक सहाबा इकराम है, आप रोज़ाना एक दुआ पढ़ा करते थे हादसात से बचने की। अब जब दुआ का सिलसिला चल रहा है तो ये दुआ भी अच्छा है सबको पता चले। ये नहीं कि मुझे पता है, मुझसे ज़्यादा लोग जानते होंगे। मेरी औकात ही क्या, मैं बहुत गुनाहगार, एक छोटी सी ज़र्रे खाक के बराबर हूँ। तो लोगों ने आके कहा कि आपके घर के करीब आग लगी हुई है और आपका घर लपेट में आ सकता है। आप बहुत ही मुतमईन बैठे थे। आपने फरमाया कि हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जो दुआ बताई है ना, मैं वो रोज़ सुबह पढ़ लिया करता हूँ, और मुझे यकीन है दिल से कि मेरे घर तक आग नहीं आएगी। सुभान अल्लाह। और वो दुआ क्या है, अल्लाहुम्मा अंता रब्बी ला इलाहा इल्ला अंता तवक्कलतु अलैहि अंता रब्बुल अर्शिल करीम माशाअल्लाह काना व लम यशा लम यकुन वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलियुल अज़ीम आलमु अन्नल्लाह अला कुल्ली शैइन क़दीर व अन्नल्लाह क़द अहता बिकुल्ली शैइन इल्मा अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिन शर्रि नफ्सी व मिन शर्रि कुल्ली दब्बातिन अंताक़िज़ुम बिनसियाति अन्ना रब्बी अला सिरातिम मुस्तक़ीम। ये दुआ सुबह में पढ़ ली ना जिसने, उसको किसी हादसे का खदशा नहीं होगा। सुभान अल्लाह। बस दिल में यकीन भी हमें पूरा रखना है। यकीन, पहली तो बात यह है कि हमें यकीन होना चाहिए कि जिससे हम दुआ मांग रहे हैं वो जात देने वाली जात है। वो जात देने वाली, वही तो है देने वाली। हमें और कौन देगा, हमारा कौन है अल्लाह के सिवा। हमारे साथ यकीन थोड़ा डगमगा गया है। इस पे बात करेंगे। मोहम्मद हुसैन साहब तव्हां खां गुज़ारिश आहे ॿ मिसरा असांखे अगर नाच जा तव्हां ॿुधायो पढ़ी करे। बिस्मिल्लाह। दे सबा अज बहार खिंचे जा मदीने जनीलल मुनार खिंचे जा मदीने जनीलल मुनार खिंचे जा ऐ खलन रोज़ तदड़ियों ऐ मिठड़ियों हवाऊं सुकूनी कलब सब्ज़ गुंबद जो छाऊं
हलन रोज़ थदड़ियूं ऐं मिठड़ियूं हवाऊं सुकूनी कलब सब्ज़ गुंबद जो छाऊं सुकूनी कलब सब्ज़ गुंबद जो छाऊं तू साए में वेहंदड़ वार खे चइजां तू साए में वेहंदड़ वार खे चइजां मदीने जे नीलन मुनार खे चइजां से केॾा न सुहिणा सघन ते ठगन था कतारूं करे जॾहिं कबूतर लहन था से केॾा न सुहिणा सघन ते ठगन था कतारूं करे जॾहिं कबूतर लहन था पोइ पिरीअ जे पखियड़नि प्यारनि खे चइजां पिरीअ जे पखियड़नि प्यार खे चइजां मदीने जे नीलन मुनार खे चइजां ऐं अचां शाल एॾे उमिरि थे न पूरी जे हूंदी हयाती त मिलबो ज़रूरी अचां शाल एॾे उमिरि थे न पूरी जे हूंदी हयाती त मिलबो ज़रूरी जे हूंदी हयाती त मिलबो ज़रूरी पोइ जबल ओहद जे पाड़े वारनि खे चइजां जबल ओहद जे पाड़े वारनि खे चइजां मदीने जे नीलन मुनार खे चइजां बादे सबा अॼु बहार खे चइजां बादे सबा अॼु बहार खे चइजां मदीने जे नीलन मुनार खे चइजां माशाल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॾाढी प्यारी आवाज़ ॾाढी प्यारी नात तव्हां असांखे ॿुधाई सफ़ा मदीने वठी विया उतां जी मौसम उतां जी बहार नाज़रीन असीं हलंदासीं हिन वक़्तु तलो जे किचन में तलो में हिन वक़्तु आबदा साहिबा छा पचाए रहियूं आहिनि असीं ॾिसंदासीं जी आबदा अस्सलामु अलैकुम उम्मीद आहे त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा ऐं हाणे त रमज़ान जी हिकिड़ी आदत थी वई आहे तमामु सुठे तरीक़े सां रोज़ा असांजा गुज़रनि पिया ऐं उम्मीद आहे त रेसिपीज़ तव्हांखे सुठियूं लॻंदियूं हूंदियूं रहमत रमज़ान ट्रांसमिशन तव्हां ज़रूरु फॉलो कंदा हूंदा ऐं असांजी पूरी टीम जी कोशिशि आहे त हिकिड़ी बहितरीनु रमज़ान जी रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन तव्हांखे सर्व कई वञे अॼोके किचन जे सेगमेंट खे स्पॉन्सर कयो आहे रूह अफ़ज़ा वारनि ऐं इन सां गॾु गॾु हमदर्द स्पाइस मिक्स वारा आहिनि टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट सिंध जी नंबर 1 चांहि इन सां गॾु तलो बनस्पति ऐं तलो कुकिंग ऑयल वारनि असां सां ताउन कयो आहे इन्हनि जो चवणु आहे त असांजूं माहिर इन्हनि ते 70 सालनि खां वठी भरवसो कंदियूं आहिनि ऐं रूह अफ़ज़ा जी त छा ॻाल्हि आहे जॾहिं रोज़ो इफ़्तार थींदो आहे त उहा तस्कीन उहा इत्मिनान रूह अफ़ज़ा जो रंग ख़ुशबू ज़ाइक़ो तमामु बहितरीनु आहे ऐं जॾहिं रोज़ो इफ़्तार थी थो वञे पोइ दिलि चवे थी त टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट जो हिकिड़ो कोप हुजे त अखियूं खुली वञनि एनर्जेटिक थी पिया वञूं ऐं ज़बरदस्त थी थो वञे स्पाइस मिक्स सां खाधा पचाइणु इलाही आसान थी विया आहिनि MSG फ्री आहिनि पाकिस्तानी ऑथेंटिक टेस्ट अव्हांखे मिलंदो इन सां ऐं हाणे अचूं था असां पंहिंजी रेसिपी जी तरफ़ अॼु ब्रेड जा पकोड़ा था असां ठाहियूं ऐं तमामु घरनि में पकोड़ा इलाही पसंदि कया वेंदा आहिनि डिफरेंट तरीक़े जा चणनि जी दाल जा पटाटनि जा बसरनि जा बेह जा पकोड़ा मिक्स पकोड़ा चाइनीज़ पकोड़ा ऐं अॼु असां कयूं था ब्रेड पकोड़ा चीज़ पकोड़ा बि थिए थो
त असांजा इंग्रेडिएंट्स तमामु सिंपल आहिनि। सभिनीनि खां अवल में ऑयल रखंदासीं गरम थियण जे लाइ, उन खां बाद में बेसण जो हिकिड़ो मिक्सचर ठाहींदासीं, उन में कुझु बेसिक मसाला आहिनि जेके ऐड थींदा, ऐं ब्रेड जा स्लाइसिस आहिनि, उन जे विच में खटी मीठी गिदामड़ी जी चटणी असां ऐड कंदासीं, ऐं उन खां बाद में उनजो हिकिड़ो सैंडविच ठाहे करे बेसण में रोल करे उनखे फ्राई कंदासीं। ऐं इहे जेके ब्रेड जा पकोड़ा आहिनि बिल्कुलु ऑयली न थींदा आहिनि, छाकाणि त हिनखे जेको बेसण जो असांजो बैटर आहे थोरो घाटो रखंदासीं, ऐं ऑयल असांजे ब्रेड स्लाइसिस जेके आहिनि से ऑयल सोक न कंदियूं। त सभिनीनि खां अवल तलो कुकिंग ऑयल थोरो हिन में ऐड था कयूं। ये असांजो अची वियो तलो कुकिंग ऑयल। स्पेशल रमज़ान पैकेजिंग में दस्तयाब आहे प्रो ग्रोथ फॉर्मूला, जेको अव्हां जे ॿारनि खे करे थो स्ट्रॉन्गर, हायर ऐं एनर्जेटिक। हिन जो स्टोव जेको आहे उनखे कयूं था ऑन। चलो स्टोव असांजो ऑन थी वियो। ओके जी, हाणे अचूं था पंहिंजी रेसिपी जी तरफ़। सभिनीनि खां अॻु में छा कंदासीं त थोरो जेको बेसण आहे उनखे घोले था वठूं, त जीअं बेसण जो बैटर असांजो रेडी थी वञे त उन खां पोइ जेको असांजो कमु आहे उहो इलाही आसान आहे। थोरो असां खणूं था बेसण, तक़रीबन 3 टेबल स्पून। अच्छा, इन में असां ऐड कंदासीं कुझु स्पाइसिस। नंढो स्पून खणी था वठूं। कुटियल धाणा, कुटियल ॻाढ़ा मिर्च, लूण, हस्बे ज़रूरत थोरो ऐड कंदासीं इन में जीरो, ऐं इन में ऐड कंदासीं मिठो सोढो, पर थोरो हिनखे अवल बैटर हिन जो ठाहे था वठूं पोइ ऐड कंदासीं। इन में मिक्स था कयूं, ऐं मां वटि विस्क बि आहे त विस्क खे खणी था वठूं। तमामु शयुनि खे कंदासीं सुठे तरीक़े सां मिक्स। अच्छा, बेसण मां हिन में अञा ऐड कया। तलो बनास्पति ऐं तलो कुकिंग ऑयल वारा इन सां गॾोगॾु टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट, स्पाइस मिक्स हमदर्द जा असां सां गॾु आहिनि। थोरो पाणी। तलो बनास्पति ऐं कुकिंग ऑयल वारा असां सां गॾु आहिनि। तलो कुकिंग ऑयल खे मां रखियो आहे गरम थियण जे लाइ, त जीअं असांजा जेके ब्रेड जा पकोड़ा आहिनि उहे असां तयारु कयूं त थोरी देरि जे लाइ उनखे गरम था कयूं। जेके बि इहे फुटकियूं आहिनि इहे सुठे तरीक़े सां तव्हांखे मिक्स करणियूं। विस्क सां कंदासीं त हे ज़बरदस्त थी वियो। थोरो वञा विस्क जी मदद सां बैटर। अच्छा, बैटर असांजी कंसिस्टेंसी तव्हां ॾिसी सघो था त थोरो घाटो असांजो बैटर आहे। चलो जी, हाणे छा कंदासीं त सैंडविचिस ठाहींदासीं। हिकिड़ो चटणी विच में रखी करे सैंडविच ठाहिणो आहे, ऐं इहे एॾा मज़ेदार थींदा आहिनि पकोड़ा त इन्हनि जे लाइ तव्हांखे कंहिं एक्स्ट्रा चटणी जी ज़रूरत न आहे। एॾा ज़बरदस्त, छो त इन्हनि में पाण में तमामु मज़ेदार फ्लेवर हूंदो आहे। जेतिरी तव्हांखे लॻे थो त सुठे तरीक़े सां अची थी सघे। थोड़ी थोड़ी शामिल कंदा वेंदासीं। चलो जी,
चीरियो ब्रेड जो स्लाइस ऐं हिन खे हाफ करे फोल्ड कंदासीं। अच्छा, केतिरो वॾो तव्हांखे ठाहिणो आहे पकोड़ो तव्हांजी मर्ज़ी आहे, पर मां हिन खां वधीक हिन जा टुकड़ा न कंदमि, बसि इहो साइज़ परफेक्ट आहे बिल्कुलु। जेकॾहिं तव्हां न ट्राई कया आहिनि ज़रूरु ट्राई कजो, इलाही मज़ेदार थींदा आहिनि। अच्छा, हाणे इहे जेके असांजा पकोड़ा आहिनि इन्हनि में कुझु बि ॻरण जे लाइ न आहे, तमामु इंग्रेडिएंट्स असांजा पकल आहिनि। ब्रेड आहे, ब्रेड में कुझु अहिड़ो ॻरण जे लाइ कुझु बि न आहे, छड़ो असां हिनखे ऐड कंदासीं, सुठे तरीक़े सां कोट कंदासीं ऐं इन्हनि खे फ्राई कंदासीं बस। अच्छा, बाहि न त तमामु घणी तेज़ हुजणु खपे ऐं न हल्की, बस थोड़ी मां अञा बि हिनखे स्लो थी कयां, न त छा थींदो जो विझण सिटी असांजा कलर इलाही तेज़ अची वेंदो। ब्रेड जा पकोड़ा, अच्छा विच में मां गिदामड़ी जी चटणी ऐड कई आहे, तव्हां साई शामिल करे सघो था, जेको फ्लेवर तव्हांजे घर वारनि खे सुठो लॻे थो उहो तव्हां शामिल कयो। ऐं हिन जी जेका ब्रेड आहे उहा तमामु सॉफ्ट ज़बरदस्त थी वेंदी, पर ऑयली बिल्कुलु बि नाहे थींदी, इन करे तव्हां हिननि पकोड़नि खे ज़रूरु ट्राई कजो। फिलिंग तव्हां पंहिंजे पसंदि जी करे सघो था। रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन हली रही आहे ऐं उमेद आहे त तव्हां ज़रूरु इंजॉय बि कंदा हूंदा। असांजी पूरी टीम जी इलाही महिनत आहे हिन ट्रांसमिशन जे पोयां ऐं तव्हांजी यकीनन मालूमात में बि इज़ाफ़ो थींदो हूंदो। ज़बरदस्त असां रेसिपीज़ बि कंदा आहियूं, इवनिंग हूंदी आहे असांजी तव्हां सां गॾु। अच्छा, हे हाणे थी वञनि त पोइ ॿिया था कयूं। चलो जी, थोड़ी बाहि खे बि तेज़ था कयूं। तलो कुकिंग ऑयल में ठहनि था असांजा अॼोका पकोड़ा ऐं हिन रमज़ान तलो सां पचायो एक्टिव एनर्जीअ सां भरपूर जेके खाधा आहिनि उहे तव्हां इंजॉय करे सघो था। तलो हाणे दस्तयाब आहे नई ख़ासि रमज़ान पैकेजिंग में ऐं स्पेशल बचत सां गॾु। इहा ई वजह आहे जो तलो में जॾहिं असां खाधा पचाईंदा आहियूं त असांजा ॿार चवंदा आहिनि त अम्मा तलो में पचायो, असांखे सिहतमंद बणायो। ऐं प्रो ग्रोथ फॉर्मूला जंहिंमें पचियल खाधा अव्हांजे ॿारनि खे बणाइनि था चुस्त, ड्रिघो ऐं मज़बूत। त पोइ छो न तव्हां पंहिंजे ॿारनि खे खारायो तलो कुकिंग ऑयल में तयारु थियल खाधा। अच्छा, सुठे तरीक़े सां गोल्डन थी वञनि त पोइ मां इन्हनि खे डिश आउट कंदमि। ब्रेड जा अॼु असां पकोड़ा था ठाहियूं, चटणी असां इन्हनि जे विच में ऐड कई अथसीं जेका तव्हांखे सुठी लॻे थी, चटपटी, घर वारनि खे पसंदि आहे, उहा तव्हां हिन में शामिल कयो। सुठे तरीक़े सां मिक्स था कयूं। रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन हली रही आहे अॼु, जो कि किचन सेगमेंट खे स्पॉन्सर कयो आहे हमदर्द वारनि ऐं उन्हनि जो रूह अफ़ज़ा त आहे ई, इन सां गॾु गॾु स्पाइस मिक्स तमामु बहितरीनु आहिनि। स्पाइस मिक्स ऐं ऑथेंटिक जेको पाकिस्तानी खाधनि जो फ्लेवर आहे उहो तव्हांखे मिले थो जॾहिं तव्हां हमदर्द जा मसाला इस्तेमालु कयो था। तमामु बैलेंस मसालो आहे, MSG फ्री इहे मसाला आहिनि, तमामु सुठा आहिनि, तमामु ईज़ी इन में पचाइणु आहे। तव्हां पाकिस्तानी जेको टेस्ट आहे उहो तव्हां हिन में इंजॉय करे सघो था। टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट सिंध जी नंबर 1 चांहि, खुशबू, ज़ाइको, रंग तमामु बहितरीनु ऐं इन सां गॾोगॾु लाइफ बॉय शैम्पू। पंहिंजे वारनि खे सुठो मज़बूत करणु चाहियो था त पोइ लाइफ बॉय शैम्पू इस्तेमालु कयो। अच्छा सा इसको सुठे तरीक़े सां मां ॾिसां थी, जीअं सुठो हिकिड़ो रंग अची वेंदो त हिन खे कढी डिश आउट कंदासीं। थोरो अञा रंग अची वञे त पोइ था हिन खे असां डिश आउट कयूं। तव्हां पंहिंजी फरमाइशूं असां ताईं पहुचाए सघो था सोशल मीडिया जे थ्रू। तव्हां असांखे ज़रूरु फॉलो कंदा। रहमत रमज़ान जी जेका असांजी इफ़्तार ट्रांसमिशन आहे
तमामु रंगारंग ट्रांसमिशन आहे ऐं तव्हां सभिनीनि जे लाइ हिनखे डिज़ाइन कयो वियो आहे। असांजी सॼी टीम इलाही महिनत कई आहे। चलो जी, हे तयारु थी विया आहिनि। इन्हनि खे कढी डिश आउट था कयूं ऐं अगेन इन जे मथां ऐड कंदमि मां थोरो चाट जो मसालो। हमदर्द स्पाइस मिक्स मां चाट मसालो उहो असां हिन में शामिलु कंदासीं। और इहो असां वटि अची वियो। गरम गरम पकोड़नि में विझो, तमामु सुठो लॻंदो आहे। चलो जी, हाणे कुझु ॿिया पकोड़ा बि फ्राई करे वठूं था। कुझु ॿिया ऐड था कयूं। रिकैप ॾींदी हलां जेकॾहिं उहे असांजा घर भाती जीअं असांखे हींअर जॉइन कयो आहे। कुटियल ॻाढ़ा मिर्च ऐं कुटियल धाणा, जीरो, इन सां गॾु थोरो मिठो सोडो तव्हां हिन में शामिलु कजो। लूणु हस्बे ज़रूरत ऐड तव्हां कंदा। चाट जो मसालो शामिलु कंदासीं ऐं ज़बरदस्त जेके पकोड़ा आहिनि इहे तयारु थी वेंदा। चलो जी, हथ धोई था वठूं। टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट सिंध जी नंबर 1 चांहि आहे। पंहिंजे ज़ाइके जे करे, पंहिंजे रंग जे करे तमामु ख़ुशबूदार बहितरीनु। जीअं ई रोज़े खां बाद में वाकई चांहि जो ढुक भरूं था त असांजे अंदरि एनर्जी अचे थी वञे ऐं असांजूं अखियूं जेके आहिनि से खुलियूं थी पवनि ऐं असां कमकार करण जे लाइ पाण खे तयारु करे वठूं था। ऐं जेकॾहिं तव्हांखे पचाइणा आहिनि पाकिस्तानी बहितरीनु खाधा और ऑथेंटिक फ्लेवर सां गॾु त पोइ तव्हां इस्तेमालु कयो हमदर्द जा स्पाइस मिक्स, जंहिंजो चवणु आहे त घर जहिड़ो ज़ाइको तव्हांखे मिलंदो आहे इन्हनि स्पाइस मिक्स सां। तक़रीबन 100 साल पुराणी इहा कंपनी आहे ऐं उन्हनि जी मेडिसिन वग़ैरह त असां यूजुअली इस्तेमालु कंदा ई आहियूं। हाणे हो पंहिंजी इन एक्सपर्टीज़ खे खणी आया आहिनि स्पाइस मिक्स में। नेचुरल मसाला आहिनि, कुझु बि एडिटिव्स इन्हनि एक्स्ट्रा ऐड न कया आहिनि। तमामु ऑथेंटिक इन्हनि जो फ्लेवर आहे, तमामु ज़बरदस्त आहे। ट्राई करणु त ठहे थो, ज़रूरु ट्राई कजो। रमज़ान में ईद ते असां डिफरेंट रेसिपीज़ ठाहींदा आहियूं। असांजी दिलि चवंदी आहे त ऑथेंटिक पाकिस्तानी फ्लेवर अचे त तव्हां इस्तेमालु करे सघो था इहे स्पाइस मिक्स। ऐं रूह अफ़ज़ा ख़ालिस अर्क़ियात सां गॾु ठाहियो वञे थो। तमामु बहितरीनु रंग, ख़ुशबू ऐं इन जो ज़ाइको डिफरेंट पैकेजिंग में दस्तियाबु आहे। बॉटल तमामु कन्वीनियंट आहे, प्लास्टिक बॉटल आहे जंहिंजे करे तमामु ईज़ी थो रहे। ऑयल डिफरेंट पैकेजिंग में दस्तियाबु आहे। इन्हनि जा पाउचिस बि आहिनि जंहिंखे तव्हां रीफिल करे सघो था। टिन में बि दस्तियाबु आहे ऐं बॉटल त इन्हनि जी आहे ई ऐं ज़बरदस्त बचत बि आहे। हिकिड़ी प्लेट था खणूं ऐं असां पंहिंजा जेके ब्रेड जा पकोड़ा आहिनि इन्हनि खे करे था वठूं डिश आउट। चलो जी, असांजो उहे ॾिसण वारा जीअं असांखे हींअर जॉइन कयो आहे ॿुधाईंदा हलूं त ब्रेड पकोड़ा पिया ठहनि, जंहिंजे करे तव्हां बेसण अवल त तव्हां जा त उनखे छाणियो, हुन खां बाद हुन में पाणी ऐड कंदासीं। थोरो तव्हां विस्क्स जी मदद सां चङी तरह हुनखे मिक्स कयो। कुटियल धाणा, कुटियल ॻाढ़ा मिर्च, थोरो जीरो, लूणु ऐं मिठो सोडो ऐड कंदासीं। थोरो चाट जो मसालो चङी तरह मिक्स करे ब्रेड जा स्लाइस खणो, विच में ऐड कंदासीं। मां गिदामड़ी जी चटणी ऐड कई आहे, तव्हांखे जेका सुठी लॻे मिठी, खटी या साई उहा ऐड करे सघो था। ब्रेड जा 4 पीसिस कयो ऐं हर पीस खे जेको असांजो बेसण आहे उन में चङी तरह डिप करे कोट करे त जीअं जेका ब्रेड जी स्लाइस आहे उहा सुठे तरीक़े सां कोट थी वञे। सुठे तरीक़े सां कोट थी वेंदी त पोइ तव्हांजी ब्रेड जी जेका स्लाइस आहे उहा ऑयल सोक न कंदी, ऑयल न पीअंदी। त उनखे सुठे तरीक़े सां तव्हांजो बैटर थिक हुजणु खपे। ऐं उन खां बाद में त पकोड़नि में कुझु बि ॻारण जे लाइ त आहे न, ब्रेड आहे ऐं चटणी आहे, त जीअं ई मथियां हिकिड़ो सुठो कलर अची वञे तव्हां इन्हनि खे कढी करे सघो था डिश आउट।
जीअं मुंहिंजा हाणे इहे ब्रेड पकोड़ा, अच्छा ॾिसण में बि इलाही ख़ूबसूरत लॻंदा आहिनि। मुंहिंजा ब्रेड पकोड़ा तयारु थी विया आहिनि। बिल्कुलु तव्हां ईअं ट्राए कजो ऐं रेसिपीज़ जे हवाले सां फीडबैक ॾियण न तव्हां खां विसारिजे। सोशल मीडिया ते तव्हां असांखे फॉलो करे सघो था ऐं जीअं ई असां पकोड़ा हिते लाहींदासीं त हिन जे मथां थोरो हमदर्द जो चाट जो मसालो अची वेंदो। चलो जी, हे अची वियो। इहा हुई असांजी अॼोकी रेसिपी। अच्छा, कुझु जेको बेसण बची वियो आहे उनखे छो न माण्हू फ्राई करण जे लाइ रखी छॾे। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त तव्हांजे लाइ अञा बि मज़ेदार क़िस्म जूं जेके रेसिपीज़ आहिनि उहे ज़रूरु खणी ईंदासीं। ऐं मां इहो जेको असांजो बैटर आहे इहो हिन में ऐड थी कयां, इनखे बि फ्राई था कयूं ऐं तव्हां कंटिन्यू कयो रहमत रमज़ान जी इहा स्पेशल ट्रांसमिशन। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह निगहबान, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। इंशाअल्लाह तव्हां सां मुलाक़ात थींदी। भलीकार रहमत रमज़ान प्रोग्राम में असांजो प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया आहियो लाइव आवाज़ टीवी ते। असांजे स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि आहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं एतिरो बहितरीनु आहे जो हर ढुक में मिले थो तव्हांखे मज़ो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबु सिंध में सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। मुंहिंजो रमज़ान जो दस्तरख़्वान टपाल मेज़बान खां सवाइ मुकमल नथो थिए। सो टपाल मेज़बान पियो, लाज़मी पियो, छो त इन जो हर ढुक तव्हांखे ताज़गी ऐं मज़ो ॾिए थो। प्रोग्राम में हलंदासीं वापसि। वकार मुन्ना साहब जन मौजूद हैं। क्यों आप कोई कुकिंग वगैरह करते हैं? कभी टपाल मेज़बान की चाय बना ली, कभी तलों में कुछ बना लिया, कोई ऐसा वाकया हुआ आपके साथ या फिर रमज़ान में कभी ट्राई किया हो? नहीं, चाय तो बहुत बनाने आती है और चाय तो बहुत माशाल्लाह बना लेता हूँ। टपाल में ही बनती है और हमारे घर में तब टपाल ही यूज़ होती है। अच्छा, और माशाल्लाह कड़क चाय बना लेता हूँ, बहुत अच्छी चाय। कड़क चाय बनाती है, यानी कि हमें दावत है। हाँ, आपके लिए हाजिर है, सब मेहमानों के लिए हाजिर है, आपके लिए हाजिर है और पूरी टीम के लिए हाजिर है। अच्छा, और कुछ बनाने का इत्तेफाक नहीं हुआ कभी रमज़ान में? कभी पकोड़े बना लिए? तलो ही सही बनते हैं हमारे घर में, पकोड़े भी अच्छा। तलो के ही बनते हैं और ये बहुत पुराना नाम है तलो का जी। तो माशाल्लाह उसमें पकोड़े भी बनाए हैं मैंने और बिरयानी बनाई है, चिकन बिरयानी भी तक बनाई है मैंने। खाई किसने? बनाई तो है आपने। बस खाई है, दिल रखने के लिए लोगों ने खा तो लिया, वो तारीफ भी करी। अच्छा। वो अंदर पता नहीं क्या था, सही थी या नहीं थी, मैंने नहीं चखी अपनी बिरयानी। क्यों नहीं चखी? सबसे पहले तो खुद चखनी चाहिए। मुझे उम्मीद थी ना कि बहुत अच्छी बनी होगी। अच्छा, इस उम्मीद पे सबको खिला दिया सबको आपने। खिला दिया, खत्म हुई, फिर मैं इधर सही। यानी कि इस रमज़ान आप क्या ट्राई करेंगे नया, कुछ भाभी को बना के खिलाने का कोई तरीका नया कुछ? इस बार अंडा बना के खिलाऊंगा भाभी को। ले, अब ये क्या बात हुई? बहुत मुश्किल डिश है ना, तो इसलिए अंडा बना के भाभी को। वैसे आपने सही कहा, अंडा बनाना बहुत मुश्किल है क्योंकि अंडा बन जाता है, टूट जल्दी जाता है। टूट जल्दी आता है और उसका पूरा शेप मैं तो चेंज कर लेती हूँ। हाफ फ्राई बनाना बहुत मुश्किल है, हाफ फ्राई अंडा बहुत बनाना बहुत मुश्किल है। चले, इस बार आप ये भी ट्राई कर लीजिएगा, फिर हम नेक्स्ट टाइम आपसे पूछेंगे कि क्या बनाया। क्या नासिन दुआ जी ॻाल्हि हले पई ऐं दुआ असांजो टॉपिक भी आहे अॼु। सो इन लाइ मौलाना गुल हसन साहब जन खां ज़रूरु पुछंदासीं त दुआ कहिड़ी कहिड़ी जायुनि ते क़बूल थींदी आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दुआ जे घुरण जा जेके आहिनि कुझु ख़ासि मक़ाम आहिनि, हूं त दुआ जेॾी महिल इंसानु दुआ घुरे ख़ालिक़ काइनात जेको आहे दुआ ॿुधे बि थो ऐं दुआ क़बूल बि करे थो। लेकिन ख़ासि हिकिड़ा मक़ाम आहिनि जिते अगरि इंसान जी दुआ क़बूल न थींदी हुजे, उते वञी दुआ घुरे त यकीनन जेका आहे उनजी दुआ जेका आहिनि उहा क़बूल थींदी आहे। पहिरियों मां जेका वालदेन जे लिहाज़ सां पहिरियां ॻाल्हि हले पई, वालदेन जो इहो मक़ाम आहे, वालदेन जी इहा अज़मत आहे। जेकॾहिं इंसान जी दुआ क़बूल न थींदी हुजे ऐं इंसानु परेशान हुजे ऐं मुश्किलात में हुजे, यकीनन वालदेन जेकॾहिं ज़िंदा आहिनि त उन्हनि वटि वञे उनखां दुआ घुराए, उनजी मुश्किल बि हल थींदी, उनजी दुआ बि क़बूल थींदी ऐं जेका परेशानी आहे उहा परेशानी उनजी दूरि थी वेंदी। जेकॾहिं वालदेन मरी विया आहिनि ऐं जेको आहिनि उनजी क़बरूं आहिनि, उनखे ख़बर आहे त माना मुंहिंजे वालिद जी क़बर आहे या मुंहिंजे अम्मा जी क़बर जेका आहे, उते वञी उन्हनि खां दुआ घुराए, मां हिन परेशानी में अम्मा मुब्तला आहियां, बाबा मां हिन परेशानी में मुब्तला आहियां, हिन मुश्किल में आहियां, मुंहिंजे लाइ दुआ कयो, त यकीनन उहा जेका उनजी मुश्किल ऐं उनजी दुआ जेका आहे उहा क़बूल थिए थी। अञा रवायत में जुमिलो मिले थो, जेकॾहिं अञा वालदेन जी क़बर जी इंसान खे ख़बर ई न हुजे ऐं परेशान हुजे, छा करे क़बरूं ख़बर ई कान हले कॾहिं इंतकाल आहे, किथे आहे मुंहिंजी अम्मा जी क़बर, किथे आहे मुंहिंजे बाबा जी क़बर, ख़बर ई कोन्हे का। रवायत में जुमिलो मिले थो त पंहिंजे घर जे स्थान में 2 क़बरुनि जा निशान ठाहे
अञा दुआ अगरि क़बूल न थींदी हुजे त जी पंहिंजे हे मुंहिंजे बाबा जी क़बर आहे, हे मुंहिंजी अम्मा जी क़बर आहे, निशान ठाहे दुआ घुरे ख़ालिक़ काइनात उन्हनि जे सदके में जेको आहे उनजी दुआऊं परेशानी मुश्किल सुभान अल्लाह इहा आज़मत आहे वालिदैन जी मक़ाम। ऐं ॿियो जेको मक़ाम आहे दुआ जिते जल्दी क़बूल थिए थी उहा आहे ख़ासि करे मुहम्मद आल मुहम्मद जा मज़ारात जेके मक़ाम आहिनि। सुभान अल्लाह। जीअं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन जो करबला में आहे, रवायत में जुमल मिले थो जेकॾहिं इंसान जी दुआ अगरि क़बूल न थींदी हुजे गुंबज़ इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे हेठों वञी करे उते दुआ घुरे उनजी दुआ जेका आहे जल्दी क़बूल थिए। सुभान अल्लाह। रोज़े रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी बारगाह में वञी करे उते ज़ियारत करे दुआ घुरे त यकीन इहे मां तव्हांखे उहे मक़ाम ॿुधायां थो जी। जिते दुआ यकीनन क़बूल थिए थी। ॿियनि मक़ामनि ते असांखे यकीन कोन्हे को, शक शुबा जी ॻाल्हि ई शक नाहे। शुबा जी हे जेके मक़ाम आहिनि मुहम्मद आल मोहम्मद जा मज़ारात आहिनि, मुहम्मद आल मोहम्मद जो जिते रोज़ा ठहियल आहिनि उते अगरि इंसान दुआ वञी घुरे त यकीनन दुआ जो क़बूलियत जो असर आहे। सुभान उते अल्लाह। यकीनन जेका इंसान जी दुआ क़बूल न थिए थी, दुआ क़बूल थिए थी, ज़ियारत क़बूल थिए थी, सभु कुझु थिए थो, हाणे बचाइण उनखे इंसान जो कमु आहे। बेशक अगरि इन दुआ जेका क़बूल थी आहे या यकीनन रसूल ख़ुदा खां दुआ घुरियईं त मुंहिंजा अल्लाह जेका आहिनि मुंहिंजा गुनाह माफ़ फरमा या फलाणी मूंखे शइ ॾे, यकीनन उहे शइ हुनखे मिलंदी बेशर्त के उन शइ खे बचाए इंसान। जेकॾहिं बचाईंदो न त पोइ जेका आहिनि उहा शइ हुनखां तलब थी वेंदी। बचाए कीअं इंसान गुनाहनि खां दूरि रहे, मोहम्मद आल मोहम्मद जे फरमान ते सीरत ते किरदार ते उन्हनि ते अमल करे त यकीनन इंसान जेको आहे हिन दुनिया में बि कामयाबु आहे ऐं आख़िरत में बि जेको आहे इंसान उहो कामयाबु। सुभान अल्लाह। मौलाना साहब बहितरीन तव्हां इरशाद फरमायो ऐं सब्ज़ गुंबद जी ॻाल्हि हली ऐं मोहम्मद हुसैन साहब जन जो आवाज़ हुजे सब्ज़ गुंबद वाले मंज़ूर दुआ करना है, दुआ बि आहे, सो बिस्मिल्लाह कयो। ऐ नूरे खुदा कर आँखों में समा जाना, या दर पे बुला लेना, या ख्वाब में आ जाना। ऐ नूरे खुदा आकर आँखों में समा जाना, या दर पे बुला लेना, या ख्वाब में आ जाना। ऐ पर्दा नशी दिल के पर्दे में रहा करना, जब वक्त नज़ा आए आका दीदार अता करना। और मुजरिम हूँ जगह भर का महशर में भरम रखना, रुसवाए ज़माना हूँ दोज़ख से बचा लेना, रुसवाए ज़माना हूँ कमली में छुपा लेना। मकबूल दुआ मेरी मंजूर खुदा करे ना, जब वक्त नज़ा आए आका दीदार अता करना। और चेहरे से जिया पाई इन चाँद सितारों ने, उस दर से शफा पाई दुख दर्द के मारों ने।
उस दर से शिफा पाई, दुख दर्द के आता है उन्हें साबिर, हर दुख की दवा करना, जब वक्त नज़ाए आका दीदार अता करना। और मैं कब्र अंधेरी में घबराऊंगा जब तन्हा, इमदाद मेरी करने आ जाना रसूल अल्लाह, इमदाद मेरी करने आ जाना मेरे आका। तो रोशन मेरी तुर्बत को लिल्लाह जरा करना, जब वक्त नज़ा आए आका दीदार अता करना। आप प्रोग्राम में आए, अपना कीमती वक्त निकाल के अपने बाबा की बातें हमें बताई, बहुत अच्छा लगा। खास करके कुकिंग की बातें मुझे अच्छी लगी। अंडा बनाइएगा इस बार। इंशाल्लाह जरूर बनाऊंगा और आपको दावत भी करूंगा इंशाल्लाह। हम तो चाय पियेंगे, आपकी टपाल मेज़बान की बनी हुई चाय और आपके हाथ की बनी हुई चाय। मौलाना गुल हसन मशहदी साहब, तहाँ जी भी मेहरबानी। सलमा अख्तर कादरी साहिबा, आपका भी बहुत शुक्रिया, आप प्रोग्राम में आई। नाज़रीन, उम्मीद कयां थी त जेको प्रोग्राम तव्हांखे पसंदि आयो हूंदो, दुआ जो टॉपिक तव्हांखे पसंदि आयो हूंदो। ज़िंदगी रही त ॿीहर मिलंदासीं आवाज़ टीवी जे प्लेटफॉर्म ते। तेसि ताईं ॾींदा सबा अबड़ो खे इजाज़त, पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्याल। अल्लाह हाफ़िज़।